अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमिन जणो। तव्हां ख़बर ॾियूं था त मीरपुर ख़ासि जे ॻोठु बहादुर हुनर जे रहवासी नारी राबिया दी बहादुर हुनर ऐं सकन जे ॻोठु बागो हुनर जे रहवासी नौजवान जुनैद अली वलद खान मोहम्मद हुनर शीशन कोट नवाबशाह में प्यार जो माण्हू करे छॾियो। जंहिंखां पोइ प्रेमी जोड़ो प्रेस क्लब काज़ी अहमद पहुची तहफ़ुज़ुल्लाह दाईंदे चयो त नंढे हूंदे असांजो रिश्तो तइ थियल हो। छोकिरीअ जे माइटनि जे इनकार सबबि असां मजबूर थी कोर्ट सगोरीअ में निकाह कयो आहे। जॾहिं त जुनैद हुनर ॿुधायो त राबिया नंढे हूंदे खां ई मूंखे मिलियल हुई। जॾहिं मां पंहिंजा घर भाती वठी शादीअ लाइ मोकल वठण लाइ वियुसि त उन्हनि मूंखे राबिया जो रिश्तो ॾियण खां साफ़ इनकार करे छॾियो ऐं पोइ मूं राबिया कोर्ट में पसंदि जो माण्हू करे छॾियो आहे। राबिया हुनर जो चवणो हो त मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे मुंहिंजे माइटनि मां जान जो ख़तरो आहे। असां SSP शहीद बेनज़ीर आबाद ऐं SSP मीरपुर ख़ासि खे अपील था कयूं त असां पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां प्यार जो पणू कयो आहे। असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। मुझे भेण आहे मुंहिंजे भाउ में उनजा नाला सरवर ऐं शफ़ी मोहम्मद। अच्छा, उनमें तव्हांजी जान खे ख़तरो आहे? जी हा। जी हा। अच्छा, उन्हनि पोइ हिते कई अथव? असां रज़ा ख़ुशी सां शादी कई। अॻु वग़ैरह कंहिं वर्ग लाइ वग़ैरह न कंहिं कोन्हे। नशो वशो न ॾिनो वियो आहे? जी न असां पंहिंजी मर्ज़ी सां शादी कई आहे। सिंधी मेज़बानी जी सुञाण टपाल मेज़बान। तव्हांजे पंहिंजे स्टाफ जूना मुदे ते हर क़िस्म जो AC DC सोलर सिस्टम बारे दस्तियाब आहे। प्रोपराइटर अरशद अली।